नाज़रीन, ईद उल फितर 30 रोज़नि खां पोइ ईंदड़ हिकु अहिड़ी ईद जंहिंमें हिकिड़ी पाकीज़गी, हिकिड़ो तक़दुस ऐं हिकिड़ी ईअं सम्झो त इंसान जो रूह पंहिंजे रब सां जुड़ियल हूंदो आहे। ऐं रोज़ो बि हिकिड़ी अहिड़ी इबादत आहे जेका अलाह सां ऐं इंसान सां तालुक़ु रखे थी। इन्हनि ॿिन्ही जे विच में जेको रिश्तो आहे सो रोज़ो उन पाकीज़गीअ जो नालो आहे। ऐं पूरनि रोज़नि खां पोइ जॾहिं ईद अचे थी त ईद जी हिकिड़ी पंहिंजी ख़ुशी थिए थी त हीअ ईद जेका आहिनि औरतूं कहिड़े तरीक़े सां सेलिब्रेट कंदियूं आहिनि ईद उल फितर खे, ऐं रोज़नि जो पूरो महीनो कीअं गुज़ारींदियूं आहिनि। ईद जे हवाले सां उत्तर सिंध जे औरतुनि जूं छा तयारियूं आहिनि। पहिरियां ईअं थींदो हो, वॾड़ियूं ॿुॾड़ियूं या वरी ॿारड़नि में महीने खां ख़ुशियूं हूंदियूं हुयूं, ईद जूं महीननि खां तयारियूं हलंदियूं हुयूं। ख़ासि तौर ते घरनि में जॾहिं मशीन न हुई साइन वारी, तॾहिं मट या दिले जे मथां हिकु हिकु वार वांगुरु करे ऐं अटे खे उन खे ऐं हू जेको आहे न उन मां सयूं ठाहींदियूं ऐं उन महिल वॾी या वरी मिशिन जेका आहे खट खां ॿधी करे ऐं उन में अटे या चाणा विझी करे ऐं उनखे वरी 5-8 औरतूं घुमाईंदियूं ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ा सुरीला लाॾा ॻाईंदियूं ऐं ईद जो हिकिड़ो माहौल अहिड़े क़िस्म जो हूंदो हो। हाणे दौरु चेंज थी वियो आहे। हाणे दौरु आहे शॉपिंग जो, फैशन जो, मेकअप जो ऐं ब्रांडेड शयुनि जो। त ही ईदूं जेके आहिनि उहे औरतूं कहिड़े तरीक़े सां मल्हाइनि थियूं उन ते असां तव्हांखे ॾेखारियूं था। असां सां मौजूदु आहे मैडम शाइस्ता खोसो। औरतूं कहिड़ियूं कहिड़ियूं तयारियूं थियूं कनि ईद जी? जीअं त रमज़ान जो हर कंहिंखे इंतज़ारु हूंदो आहे त जॾहिं रमज़ान जो बाबरकत महीनो शुरू थींदो आहे त असां रोज़ा बि रखंदा आहियूं, इबादत बि कंदा आहियूं। जेको आहे कॾहिं 30 कॾहिं 29 रोज़ा थींदा आहिनि। रोज़नि खां पोइ जेको असां ईद सेलिब्रेट कंदा आहियूं त पूरो महीनो असां ईद जी तयारी कंदा आहियूं। त जॾहिं रोज़नि खां पोइ ईद ईंदी त सभु असां ईद मल्हाईंदासीं। त असां उन लाइ पंहिंजा कपिड़ा तयारु कंदा आहियूं, ॿारनि खे कपिड़ा वठींदा आहियूं, चूड़ियूं, वरी मेकअप वग़ैरह, ज्वैलरी, उहे सभु शयूं मैचिंग में तयारु कंदा आहियूं। जीअं तव्हां ॿुधायो त पहिरियां दौरु हूंदो हुयो त माण्हू जेको आहे गॾु वेही करे ईद सेलिब्रेट कंदा। अॼु बि उहे शयूं आहिनि। अॼु बि वॾा जेके आहिनि उन्हनि वटि जेके नंढा वञनि था ईद मिलनि था, उन्हनि खां जेको आहे ईदी बि वठनि था ऐं प्यार बि वरी दुआऊं बि वठनि था। त अॼु बि उहे आहिनि रिवायतूं बरक़रार, बिल्कुलु ख़तमु न थी वियूं आहिनि असांजी सिंध मां। तव्हां घणा जोड़ा वरिता? मां 3 जोड़ा वरिता आहिनि। कहिड़ा कहिड़ा कलर? मुख़्तलिफ़ कलर वरिता आहिनि ऐं हिकिड़ो वाइट वरितो आहे, पिंक वरितो आहे, ब्लैक वरितो आहे। ॿियो छा शॉपिंग कई अथव? ॿियूं चूड़ियूं वरितियूं आहिनि, मेहंदी वरिती आहे, ज्वैलरी वरिती आहे, मेकअप वरितो आहे। ऐं उनखां पहिरियां त जेके असांजे आस पास में ग़रीब माण्हू रहनि था, उहे जेके असांजा इंतज़ार में हूंदा आहिनि त असांखे कोई अची करे ईद कराए, ऐं उन्हनि जे लाइ बि असां पाण खां वधीक उन्हनि जे लाइ शॉपिंग कई आहे। छो जो असां त शॉपिंग कंदा रहंदा आहियूं, पर ईद हिकु अहिड़ो ॾींहुं आहे त असांखे पंहिंजनि ख़ुशियुनि में ॿियनि खे बि शामिलु करणु खपे। असां सभिनी खे मिली करे ख़ुशियूं सेलिब्रेट करणु खपनि। त जेके असांजे आस पास में ग़रीब ॿार रहनि था उन्हनि जी बि ओतिरो ई ख़्यालु रखिजे, उन्हनि जे लाइ बि उहे शॉपिंग कजे जीअं असां पंहिंजे लाइ शॉपिंग कयूं था। त असां कोशिशि कई आहे त जेके यतीम ॿार आहिनि ऐं ग़रीब ॿार आहिनि जेके ईद जा कपिड़ा नथा वठी सघनि त उन्हनि खे ईद जा कपिड़ा वठी ॾींदा आहिनि। उन्हनि खे ॿारनि खे जेके आहिनि चपल्स वठी ॾिनियूं आहिनि, जेके नियाणियूं उन्हनि खे ईद जूं चूड़ियूं बि वठी ॾिनियूं आहिनि ऐं कुझु ॿारनि खे वरी ईद जी ख़र्ची बि ॾिनी आहे। ऐं असांजी कोशिशि आहे त ईद जी राति ते जेके ॿार रोडनि ते नियाणियूं ख़ासि करे पिननि थियूं त उन्हनि खे बि असां ईद करायूं, वञी करे उन्हनि खे बि ईद ते चूड़ियूं वग़ैरह ऐं ख़र्ची बि ॾींदासीं। जेके दुकानदार आहिनि ईद जी सीज़न ईंदे ई चवंदा आहिनि त औरतुनि खे फुरनि था, वरी औरतूं बि पकाई करे शयुनि जा रेट अधु ताईं घटि कराइनि थियूं ऐं दुकानदार उन्हनि खे ॿुधाइनि ई डबल था त जीअं माना रिआयत करे बार्गेनिंग खां पोइ वञी उते पहुचंदो। इन जे बारे में तव्हांजो छा? बिल्कुलु तव्हां सही था चओ। ॿाहिरिनि मुल्कनि में कोई बि त्योहार ईंदो आहे त उते स्पेशली जेको आहे रिआयत ॾिनी वेंदी आहे, पर असांजे पाकिस्तान में जॾहिं को ईद जो त्योहार अचे थो त पोइ महांगाई जेका आहे उरूज थी वञे थी। उहे दुकानदार पैसा मतिलबु घटि न कंदा आहिनि, उहे पंहिंजा एतिरा रेट रखंदा आहिनि जिते उन्हनि खे प्रॉफिट थिए, पर उहे औरतुनि खे मतिलबु बेवकूफ़ बणाईंदा आहिनि त तव्हांखे असां जेको आहे एतिरा पैसा घटि कया आहिनि। 50% जीअं ऑफ तव्हां ॾिसो त किथे 50% ऑफ लॻल हूंदो, किथे 20% ऑफ लॻल हूंदो। शइ जो रेट ई डबल, शइ जो बिल्कुलु शइ
शइ जो रेट डबल लिखी करे बसि औरतुनि खे बेवकूफ़ बणाईंदा आहिनि। उन्हनि खे हिकु टेक्निक आहे जंहिंजे ज़रिए औरतूं बेवकूफ़ बणजनि थियूं। औरतूं त पाण खे सियाणियूं थियूं सम्झनि, उहो त चए थो मर्दनि खे एतिरे में शइ नथी मिले जेतिरे में औरत वठी थी। न, ईअं बिल्कुलु बि न आहे। दुकानदार कॾहिं बि पाण खे नुक़सानु न ॾींदो। उहो एतिरा रेट रखे थो त अगरि कोई बि हिन वटि कस्टमर अचे थो, उन कस्टमर खे ॾिसी करे उहे उन सां उहा डीलिंग कनि था। ईद जे ॾींहुं छा छा डिशेस तव्हां ठाहियो? ईद जे ॾींहुं सभ खां पहिरियां त सयूं तयारु कंदा आहियूं, उन खां अलावा कोरमो आहे, बिरयानी आहे, ऐं स्पेशली ईद ते त इलाही कुझु तयारु थींदो आहे। कस्टर्ड आहे, ऐं मिठे में कस्टर्ड तयारु कयूं था, या वरी कोई केक वग़ैरह तयारु कंदा आहियूं। हिकिड़ियूं भेनरूं जिन जूं शादियूं थियल हूंदियूं आहिनि ऐं वरी उन्हनि सां भाइर ख़ासि तौर ते ईद ते माना मिलण ईंदा आहिनि। जीअं हिंदुनि में त रक्षाबंधन जो त्योहारु आहे न, बाक़ाइदा माना हिकिड़ो ॾींहुं सेलिब्रेट कयो वेंदो आहे भाइरुनि ऐं भेनरुनि जो। पर मुस्लमान जेके आहिनि उहे ईद ते जेके बि भाइर हूंदा आहिनि उहे भेनरुनि जूं शादियूं थींदियूं आहिनि, उन्हनि जे घरनि में वेंदा आहिनि, उनखे ख़र्चूं ॾींदा आहिनि, पंहिंजे भाणेजनि भाणेजियुनि खे ॾींदा आहिनि। इन तसवर खां इन अमल खे तव्हां तमामु बहितरीनु अमल आहे। ऐं असांजूं जेके भेनर आहिनि उन्हनि खे इंतज़ारु हूंदो आहे त असांजा भाइर ईंदा, असांजा वालिद साहब असां सां ईंदो ईद मिलणु, ऐं असांखे ईद जी ख़र्ची बि ॾींदो आहे, मिठाई खणी ईंदो, के वरी मानी खणी वेंदा आहिनि। इहा रिवायत असांजी इलाही सुठी आहे। हिन रिवायत मां हुजणु खपे, छो जो हिन सां जेको आहे प्यार बि वधे थो, ऐं नियाणियुनि खे इंतज़ारु हूंदो आहे त असां वटि वॾे ॾींहं ते असांजा भाइर ऐं असांजा जेके आहिनि वालदेन असां सां मिलणु ईंदा, ऐं असांखे ईद जी ख़र्ची ॾींदा, या मानी खणी ईंदा, या मिठाई खणी ईंदा। सुठी ॻाल्हि आहे। ऐं जेके रुठल आहिनि भाइर पंहिंजी भेनरुनि खे, उन्हनि खे बि खपे त पंहिंजी भेनरुनि खे वञी करे मल्हाइनि, ऐं ईद जो हिकिड़ो ख़ासि ॾींहुं हूंदो आहे जेके रंजिशूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि। भेनरूं माना अखियूं खणी दरनि में पंहिंजे भाइरनि जो इंतज़ारु कंदियूं आहिनि रुठल। बिल्कुलु, भेनरियूं हुजनि या धीअर हुजनि, उहे इंतज़ारु कंदियूं आहिनि त असांजा जेके आहिनि वालदेन असांजा प्यारा पिरी ईंदा असां सां ईद मिलणु, ऐं त जेके बि दिलनि में रंजिशूं आहिनि उहे ख़तमु करे पंहिंजी नियाणियुनि में हलिया वञनि, छो जो नियाणियूं उन्हनि जे इंतज़ार में हूंदियूं आहिनि त असांजा वारिस असां सां मिलणु ईंदा ईद ते। छा माण्हुनि मां ग़रीबनि जे मदद जी सोच ख़तमु थी रही आहे? माण्हू पाण ई ग़रीब थी रहिया आहिनि, हर शइ जो रेट वधी वियो आहे, ऐं माण्हुनि वटि ॾियणु न आहे, माण्हू ॿिए जी मदद नथा कनि, इहा घटि अप्रोच थी वई आहे, जंहिंजे करे बुख, बदहाली, बीमारी, बेरोज़गारी ऐं ख़ासि ईदुनि जहिड़ा ॾियारा जेके आहिनि उहे बि माण्हुनि जा तमामु ॾुखिया था गुज़रनि। बिल्कुलु, जॾहिं पहिरियां ईदूं थींदियूं हुयूं त असां ॾिसंदा हुआसीं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते दस्तरखान बि लॻंदा हुया, राशन बि डिस्ट्रीब्यूट थींदो हुओ, यतीम ॿारनि खे कपिड़ा बि ॾिना वेंदा हुया। पर हिन साल असांखे इहे शयूं तमामु घटि नज़र आयूं आहिनि, छो जो हिकु त कोविड हुयो, कोविड खां पोइ वरी जेका महांगाई उरूज ते थी वई आहे, त हर माण्हू चए थो असां वटि कुझु न आहे, असांजी पंहिंजी पूरत न आहे, त असां ग़रीबनि खे कीअं ॾियूं। हालांकि उहो पंहिंजे लाइ हर शइ ख़रीद कनि था, उहो उन्हनि खे पंहिंजे लाइ मतिलबु सभु कुझु आहे, बग़ैर ग़रीबनि जी जॾहिं उन्हनि खे असां ॻाल्हि कयूं था त ग़रीबनि खे तव्हां कुझु ॾियो। असांजो फ़र्ज़ु आहे, छो जो अगरि असां उन्हनि खे सपोर्ट न कंदासीं त केरु उन्हनि खे सपोर्ट कंदो। पर हिन दफ़े इहे शयूं तमामु घटि थी नज़र अचनि, किथे बि असां अहिड़ो को न दस्तरखान असांखे नज़र आयो आहे, न ई को किथे राशन डिस्ट्रीब्यूट थींदो नज़र आयो आहे, छो जो हाणे ॾिसूं था त औरतूं कॾहिं किथे बीठियूं आहिनि, कॾहिं किथे, छो जो उन्हनि खे उमेदु हूंदी आहे त हिते असांखे राशन वेंदासीं, रमज़ान में असांखे मिलंदो, या असांखे ईद जा कपिड़ा किथां मिलियो ई न, बिल्कुलु किथे न मिलियो अथनि राशन। नाज़रीन, असां सां मौजूदु आहे अॻूणी काउंसलर मैडम अज़रा जमाल, उन सां ॻाल्हायूं था। और तूं ईद जी कहिड़ी कहिड़ी तयारी करी? बेसिकली औरतुनि जो जेकी शौक़ु तव्हांखे पाण ख़बर आहे त कपिड़ा हूंदा आहिनि, चूड़ियूं हूंदियूं आहिनि, जुतियूं हूंदियूं आहिनि, ऐं मां सम्झां थी जेकी शादीशुदा औरत आहे उहा पाण खां वधीक पंहिंजे बचनि लाइ थी कोशिशि करे। ऐं पर अॼुकल्ह जेकी महांगाई जो दौरु आहे, तव्हां बिलीव कयो, छो त गुज़र थींदो आहे बाज़ार में त यानी कि वो ॿारनि जी जेकी फीलिंग्स आहिनि, ॿार हर शइ ते हथु रखंदा आहिनि, मां नथी वठी ॾेई सघे, त हुन मां 2-3 माइर अहिड़ियूं बि ॾिठियूं जेकी ॿार खे वठी न पई ॾियनि त उते रोई पयूं। तो मां सम्झां थी त अॼुकल्ह जे दौर में जेकी महांगाई आहे, ऐं ॿार उहो माइर जेकी पहिरियों जे दौर में हिकु ॿार खे 3-3 4-4 वॻा वठी ॾींदा हुआ, हाणे हिकु बि उहो एॾी मजबूरी जे तौर ते वठी था ॾियनि जीअं बसि हिकिड़ो अजीब समा अथव, ऐं ॾुख जी ॻाल्हि आहे। दुकानदार फुरनि था या औरतुनि खे डबल रेट ॿुधाइनि था, पोइ वरी बार्गेन करे ऐं उन्हनि खे घटि करे अचनि था, ऐं औरत सम्झे थी त मां जेको आहे वधीक बचायो।
जी बिल्कुलु, हिन में कोई शक न आहे त हिन महिल दुकानदार जेकी आहे न ये सम्झो अगरि 2000 जी शइ आहे न त हुनखे 5000 करे ॿुधाइनि था ऐं पोइ बार्गेनिंग करे उहा हुन ई रेट ते वठी था अचनि, पर हिन महिल महांगाई ॾाढी ज़ोरनि ते आहे। तव्हां कहिड़ा कहिड़ा माना घणा जोड़ा वरिता? सर मां त तव्हांखे ख़बर आहे असां जॉब कंदड़ आहियूं त असां स्पेशली कोई ईद जी तयारी न कंदा आहियूं, असांजी तयारी उअं ई हलंदी रहंदी आहे। मां बि 2 या 3 वॻा ठाराया आहिनि, बाक़ी हिन सां गॾु जुतियूं हूंदियूं आहिनि, बाक़ी इहे शयूं रूटीन जी शयूं। दर्जन वटि रश ई चाहे न दफ़े? सर दर्जियुनि वटि रश एॾी न ॾिठी आहे, छो त हिन महिल मां इहे नोट कयो आहे त जेकी असांजी ख़वातीन आहिनि दर्जियुनि खां मूव करे जेकी दर्जियाणी हूंदियूं आहिनि उहे थोरा घटि पैसा वठंदियूं आहिनि, उन्हनि ॾे हिन ट्रांसफ़र थियो आहे दर्जियुनि जो कमु। छा माण्हुनि में ॾियण न रहियो आहे, सखा न रही आहे, माण्हुनि में ग़रीबनि जी मदद जी उहा जुस्तजू न रही आहे? तव्हां ॾिठो हूंदो त हिन दफ़े न कंहिंखे राशन मिलियो आहे, न कंहिंखे सीधो सामान मिलियो आहे, न कंहिंखे कंहिं ग़रीब जी का मदद थी सघे। बिल्कुलु तव्हां इहे चई था सघो सर त हिन महिल माण्हुनि में त अहसासु न रहियो आहे। करण वारे महिनत कई आहे, करण वारो राशन बि ॾिना आहिनि, इफ़्तारियूं बि करायूं आहिनि, हर शइ कयो आहे, पर हिन महिल मां सम्झां थी माण्हुनि वटि अहसास खां अलावा बि छो त महांगाई एॾी आहे त उहो पंहिंजे बचनि जी पूरी करनि या ॿियनि लाइ कनि, पर अहसास जी बि कमी घणी घटि थी वई आहे। उहे भाइर जेके पंहिंजे नियाणियुनि सां ईद मिलण नथा वञनि ऐं उहो उन्हनि जूं मुंतज़िर हूंदियूं आहिनि, उन्हनि जे कैफ़ियतुनि जे बारे में? सर मुंहिंजो हिकिड़ो नज़रियो आहे त जेकी माउ पीउ हूंदा आहिनि न उहो इहे हिकु रिवाज विझंदा आहिनि, उन्हनि खे भाइरनि खे सेखारींदा आहिनि त बाबा असां हुजूं न हुजूं तव्हांखे पंहिंजी भेनरनि सां ईद मिलणु वञिणो आहे। मेन तरबियत उतो थी मिले। पोइ हिन खां पोइ वरी जेकी आहे जेकी वॾा हूंदा आहिनि मां सम्झां थी त भाइरनि खे ज़रूरु उन्हनि ॾे वञणु घुरिजे। त भेनरूं अहिड़ी शइ आहिनि त चाहे जेतिरी बि अमीर हुजनि पर उन्हनि खे भाउ जी त घर जी तरफ़ों हिकिड़ी नीड हूंदी आहे त भाउ मूंखे ईद जो जोड़ो बि वठी ॾे, भाउ मूंखे इहा शइ वठी ॾे। हालांकि उहो कमाईंदड़ बि हूंदी आहे, हर शइ हूंदो आहे, पर जॾहिं भाउ हिकिड़ो जोड़ो ई न लाइ बिलाशक उहो 1000-1200 वारो जोड़ो छो न हुजे, जॾहिं वठी ईंदो आहे त हुनजी ख़ुशी जी जेकी आहे न ॾिसण वारी हूंदी आहे। ऐं मां सम्झां थी त तव्हांजे चैनल जे तवसत सां मां इहे सभिनीनि भाइरनि खे दरख़्वास्त कंदमि त हिन दफ़ा पंहिंजा सभु गिला शिकवा ख़तमु करे पंहिंजी भेनरनि सां ईद मिलणु ज़रूरु वञिजोसि। पुराणे दौर में सयूं ठहंदियूं जेके बाक़ाइदा पहिरियों त मट ते हिकु हिकु सई अलॻि माना करे ठहंदी ऐं अटे सां जेको आहे उनखे कलाकनि जा कलाक महिनत, वरी मशीन निकिती जेका आहे। छा सयूं हाणे ठहनि थियूं या माण्हू ॿाहिरियों ई वठी था अचनि? जीअं ईद जूं तयारियूं महीननि खां हलंदियूं, ख़ुशियूं हुन जूं हूंदियूं। सर हाणे हर शइ रेडीमेड थी मिले, हुन महिल वञी करे वठी था अचनि। पहिरें जे दौर में असांखे यादि आहे त असां जेकी चाचा मामा फुफियूं ॿाहिरि रहंदा हुआ उहो ॾाढी जे घर ईद खां 2 ॾींहं अॻु में जमा थींदा हुआसीं, पाण सोट में वेही करे जेकी मेहंदी जी तयारी थींदी, चूड़ियूं वठणु वेंदा। हाणे उहे सभु शयूं ख़तमु थी वियूं आहिनि। हाणे त बसि इहो दिलि में सोचींदा आहियूं त हाणे यार हे 2 ॾींहं बि माण्हू असां ॾे ईंदा, असांखे ख़फ़ो करिणो पवंदो यानी कि हिकिड़ो असां सर्कल ठाहे छॾियो आहे, न असां केॾे वञूं न कोई असां ॾे अचे। पर मां चवां थी त असां हाणे हुन माहौल खे सफ़ा विसारे वेठो। हाणे यादि अचनि था उहो माहौल जेकी असां मिली करे ईद कंदा हुआसीं, राति वेही करे सॼी राति असां पाण में सोट मेहंदियूं हणण, कचेरियूं हणण, हेॾो ॾिसंदा त चाचियूं सभु पाण में गॾु वेठियूं आहिनि ॾाॾीअ सां नानीअ सां। हाणे त उहो टाइम ई ख़तमु थी वियो आहे। हाणे हर कोई सॼी राति जेकी आहे सॼो ॾींहुं सुम्हंदा आहिनि, राति जाॻंदा आहिनि, हिकिड़ो अजीब माहौल थी वियो आहे। छा ईद ते ब्यूटी पार्लर वारियूं जेके आहिनि उहे बि कमाईंदियूं आहिनि या माण्हू घर में ई औरतूं तयारु थियूं थियनि ऐं ब्यूटी पार्लर ते वञणु पसंदि नथियूं कनि? न ब्यूटी पार्लर वारी फुल हिन महिल माशाल्लाह बिज़नेस थी कनि। बिल्कुलु हुननि जो बाल उरूज एॾो आहे हिन महिल, छो त हे वरी सम्झंदी चवंदियूं आहिनि त असां जेकी हे ईद जे ॾींहंनि में कमाईंदा आहियूं न त हे असांजो सम्झो बक़ाया जेकी असां वटि जेकी बिज़नेस न बि हूंदो आहे त असां हुन में ई खाईंदा आहियूं। पहिरियों त जेकी आहे न 700, 750, 800, 1000 जो फेशियल हूंदो हुयो, हाणे त 2000, 2500 खां स्टार्ट थो थिए फेशियल, 1500 फेशियल थी वियो। आईब्रो पहिरियों असांखे यादि आहे त 50-60 रुपए वठंदा हुआ, हाणे आईब्रो जा हिन जा जेके 200 था वठनि, हे ईद जे ॾींहंनि में वधाए छॾींदा आहिनि रूटीन में। ॿी शयूं खोड़ आहिनि, वैक्स साफ़ हर शइ ते जेकी हिननि रेट वधाईंदा आहिनि।
असां सां मौजूदु आहे सखर जी तालीमदान मैडम शाज़िया अब्बासी साहिबा। ईद जे हवाले सां औरतूं कहिड़ी तयारी थियूं कनि? तयारी त जॾहिं रमज़ान शुरू थींदो आहे त माशाल्लाह तयारी शुरू थी वेंदी आहे। सभ खां वधीक त इहो ई हूंदो आहे ॿारनि जो हूंदो आहे, माउरुनि खे फ़िक्र हूंदी आहे की ॿारनि जी तयारी शुरू कयूं, छो त आख़िरी अशरे में कुझु त मार्केट बि सरगरम थी वेंदी आहे, शयूं डबल महांगियूं थी वेंदियूं आहिनि ऐं रश वधी वेंदो आहे, त इन करे स्टार्ट खां ई तयारी हलंदी आहे। पर बसि उहो ई रूटीन वारा कपिड़ा जुतियूं हे हो मुख़्तलिफ़ शयूं। तव्हां घणा जोड़ा वरिता? मां त बसि उहा ई मैडम वारी ॻाल्हि की असांजा रूटीन में ई ठहंदा रहंदा आहिनि जोड़ा, पोइ ख़ासि हिकिड़ो स्पेशल त न हूंदो आहे, पर पोइ बि हिकु अधु ठही वेंदो आहे। दुकानदार छा औरतुनि खे फुरनि था या औरतूं उन्हनि खे बेवकूफ़ बनाए अधु मुलियूं शयूं वठी थियूं? कॾहिं बि को बिज़नेसमैन पाण खे त नुक़सानु न ॾींदो आहे न सर। हमेशह ज़ाहिर आहे हो फीमेल्स खे बार्गेनिंग जी आदत हूंदी आहे, त हो रेट जेको आहे वधीक करे ॿुधाईंदा आहिनि ताकी वरी हो झिक झिक करे बार्गेनिंग करे उन रेट ते अची वेंदा आहिनि जेको उन्हनि खे खपंदो आहे उन ई रेट ते ख़रीद। न त तव्हां घणी देरि में का बि शइ वठो? हींअर असल में हिन टाइम जेका मार्केट हले थी रमज़ान में त ऐं ख़ासि तौर ते रश आहे, त दुकानदार बि झिक झिक वारियुनि ख़वातीन खे सामान ॾियण ई पसंदि कोन्ह कंदा आहिनि, बसि सिधो जवाबु ॾींदा आहिनि नथव सम्झ में अचे थो त छॾे ॾियो। त लिहाज़ा आफ़ियत हिन में आहे त घणी बहस न कयो, सम्झ में अचे थो त वठो, न त बसि छॾे ॾियो। न त उहो सायो करे रेट वधाए था रखनि। हा बिल्कुलु वधाईंदा आहिनि न, छो त उन्हनि खे बि ख़बर हूंदी आहे दुकानदारनि खे बि की फीमेल माण्हुनि जे मजबूरीअ मां हा लाज़मी हिकु त बार्गेनिंग बि कंदियूं ऐं शॉपिंग करणी ई करणी आहे, वठिणो ई वठिणो आहे, त लिहाज़ा लाज़मी ॻाल्हि आहे वठंदियूं त छो न, असांजो बि बिज़नेस आहे, असां हिन में बि कमाए वठूं। न हिकिड़े जोड़े खे वठण लाइ घणा दुकान घुमनि? उहो हाणे हर कंहिं फीमेल जो मिज़ाज आहे, के त 10 दुकान घुमी बि कुझु न आहिनि वठंदियूं, के हिकिड़ी दुकान ताईं वठी वठंदियूं आहिनि। मुंहिंजो मिज़ाज इहो आहे की मां घणो न रुलंदी आहियां, मूंखे जिथां वठिणो हूंदो आहे जेके 5 दुकान न मोस्ट प्रोबेबली एतिरो वधीक न आहियां वेंदी जी। छा माण्हुनि में ॾियणु न आहे रहियो, माण्हुनि में सखावत न आहे, माण्हुनि में ॿिए जी मदद करण जो जज़्बो घटिजी वियो आहे? हिन दफ़े ॾिठव त न कंहिंखे राशन मिलिया, न को ग़रीब वीचारे जी का मदद थी, ऐं बाक़ाइदा माना हिकिड़ो ॼणो इहो नज़र थो अचे। असल में जिन खे ॾियणो आहे उहे ॾींदा आहिनि ऐं जिन खे न ॾियणो आहे उहो कॾहिं बि न ॾींदा आहिनि। ऐं ख़ासि तौर ते हिकु त असांजो इहो जेको थी वियो आहे न शो ऑफ करण वारी ॻाल्हि, उन सभिनि खां वधीक जेको आहे नुक़सानु थियो आहे की भई अगरि कंहिंखे ॾियणो, हालांकि दीन में त इहो आहे की जेकॾहिं तव्हां सिधे हथ सां ॾियो था त खॿे खे बि ख़बर न पवे, पर हिते असां शो ऑफ एतिरो थी वियो आहे त उन चकर में ग़रीब मार घणी थी वई आहे, जेसि ताईं मां सम्झां थी। पहिरियां ईद जूं तयारियूं हलंदियूं न महीननि खां, सयूं ठहणु शुरू थींदियूं ॻोठनि में, मटीअ ते वेही ठाहींदा, वरी पोइ मशीन जेका आहे या छाणीअ वारी इन में माना ठहंदी, ऐं हिकिड़ो अजीब क़िस्म जो माहौल ऐं हिकिड़ियूं ख़ुशीअ वारियूं कैफ़ियतूं हूंदियूं। उहे लम्हा तव्हां बि गुज़ारिया आहिनि या तव्हांखे बि यादि आहे कुझु? हा ज़रूरु, अॻ में जेके ख़ुशियूं हूंदियूं हुयूं, ईद माना की हिकिड़ो वॾो ओकेज़न सम्झंदा हुआसीं, उहा ई ॻाल्हि अची वई त हाणे जिन वटि आहे उन्हनि जो हर ॿियो ॾींहुं ईद आहे ऐं जंहिं वटि न आहे उन्हनि जी ईद बि ईद न आहे। त अॻे त वाक़ई जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं त तयारी थी रही हूंदी हुई ऐं फैमिलीज़ जी गैदरिंग थी रही हूंदी ऐं प्लैनिंग थी रही हूंदी, जेके शहर खां ॿाहिरि हूंदा हुया रिश्तेदार उन्हनि जो इंतज़ारु हूंदो हो की चाचा मामा सभु ईंदासीं, ईंदा वेहंदा ईद कंदासीं, मज़ो ईंदो। त हाणे अहिड़ो कुझु रहियो न आहे, माना उहे न ख़ुशियूं रहियूं आहिनि न उहे तयारियूं रहियूं आहिनि। माण्हू छा ख़र्चु सिर्फ़ु पुटनि ते कनि था ऐं उन्हनि खे जोड़ा वठी ॾियनि था, या न्याणियुनि खे बि उन सां गॾोगॾु उन्हनि जी ख़ुशियुनि खे बराबरि? न न्याणियुनि खे त बल्कि न्याणियुनि जूं त वधीक तयारी हूंदी आहे, छोकिरनि जा त पोइ बि हिकु अधु जोड़ो ठही वियो, जुती अची वई, बाक़ी जेसि ताईं छोकिरियुनि जी तयारी आहे उहा त एट द एंड हलंदी आहे, का न का शइ छोकिरियुनि जी खुटियल हूंदी आहे, कंहिंजी नेल पॉलिश खुटियल आहे त कंहिंजो मैचिंग खुटियल आहे, कंहिंजी चूड़ी, आख़िरी ॾींहं ताईं छोकिरियूं त वठंदियूं आहिनि। नाज़रीन, इहे असां सां मौजूदु आहे सोशल वर्कर राणी। हाणे इहो ॿुधाइजो तव्हां ईद कीअं मल्हाईंदो? ईद जीअं हर कोई मल्हाईंदो, असां बि ईअं मल्हाईंदासीं, पंहिंजे घर पंहिंजे ॿारनि सां, पंहिंजे फैमिली सां, पंहिंजे भाइरनि सां। छा छा तव्हां वरितो आहे पंहिंजे लाइ? असां कपिड़ा वरिता आहिनि, चप्पल वरिती आहे, चूड़ियूं वरितियूं आहिनि, मेकअप जेको सामान। कपिड़नि जो जोड़ो कहिड़े कलर जो?
पिंक कलर जो आहे ऐं ग्रीन आहे, 2 जोड़ा। ॿ वरिता आहिनि। दुकानदार सस्तो ॾियणु चाहे औरतुनि खे? सस्तो काथे था ॾियनि, महांगाई में एॾो उन्हनि जी आहे। मां वियमि बाटा जी दुकान ते, चए हिकु चप्पल ते हिकु चप्पल फ्री। मां चयो केतिरी क़ीमत? चए 5000। 5000 ते मां चयो 5000 जी फ्री, पर गारंटी कहिड़ी आहे? चए गारंटी कुझु बि न आहे। मां चयो मां न वठंदमि एतिरी महांगी, पर जेतिरी हैसियत आहे ग़रीब हुजनि या अमीर। हिकु जुतीअ ते हिकु जुती फ्री या हिकु जोड़ीअ ते जोड़ी? हा जोड़ीअ ते। घणे जो कुल सामान वरितो ईद जो? बसि 12 समेत थी वेंदो आहे, 20-25 हज़ारनि ताईं। तव्हां त खणी अफोर्डेबल हो, ग़रीब काॾूं हाणे 20-25 हज़ार? बसि ग़रीब हुजे या अमीर, हर कोई करे थो वठे। ग़रीब जी बि ख़्वाहिश हूंदी आहे असांजो ॿार बि सुठे में सुठो कपिड़ो पाए, जुती पाए। ईद पंहिंजे तरीक़े सां हर कोई मल्हाईंदो आहे। उहे भेनरूं जिन सां ॿाहिरि ईद मिलणु ईंदा आहिनि, उन्हनि खे दिली ख़ुशी थींदी आहे? थींदी आहे, पर मां ॿाहिरनि ॾे पाण वेंदी आहियां, भाउ मुंहिंजा न ईंदा आहिनि। नथा अचनि त तॾहिं बि तव्हां भेण माना भेनरूं नथियूं छॾे सघनि न पंहिंजे रत जे रिश्तनि खे? नथी छॾे। ॿाहिरनि तव्हांजनि खे छा करणु खपे? बसि ॿाहिरि आहिनि ईअं ई, बसि उन्हनि खे इहा सोच हुजे न भेणनि वारी या कोई। नाज़रीन, असां सां मौजूदु आहे मैडम राइला यूसुफ अंसारी। ईद औरतूं कहिड़े तरीक़े सां मल्हाईंदियूं? सर असां गॾिजी सभु असां शॉपिंग वग़ैरह कंदा आहियूं दोस्तियूं, त असांखे ॾाढो मज़ो ईंदो आहे जॾहिं असां बाज़ार वग़ैरह पंहिंजी शॉपिंग करे ईंदा आहियूं। पोइ सभिनि खे इन्विटेशन ॾींदा आहियूं पंहिंजे घरनि में ईद जे लाइ, त अचो असांजे घर में। त फस्ट डे जेको हूंदो आहे असांजो ॾाढो सुठो हूंदो आहे। असां पंहिंजे घर में पार्टी वग़ैरह कंदा आहियूं। सभिनि पहिरियों पंहिंजी फैमिली खे ऐं दोस्तनि खे असां सयूं वग़ैरह खाराईंदा आहियूं, मिठियूं। ख़ासि तौर ते असांखे पंहिंजे ॿारनि सां ॾाढो मज़ो ईंदो आहे। सभु इकठा हूंदा आहियूं, दोस्तियूं, घर वारा, पंहिंजा दोस्त भाउ, असां इंजॉय कंदा आहियूं सयूं खाए सुबुह सुबुह। तव्हां ईद जी शॉपिंग कहिड़ी कहिड़ी कई आहे? सर ॾाढी महांगाई आहे, पर कोरोना जे ख़ातिर लास्ट ईयर असां न करे सकियासीं। हिन दफ़े माशाल्लाह सुठी असां शॉपिंग बि कईसीं। घणा जोड़ा वरिता? तक़रीबन 3 त वरिता आहिनि सर जी। अच्छा, कहिड़े कहिड़े? कॉस्टली सर, हिकिड़ो ब्लैक आहे, हिकिड़ो आतिशी पिंक आहे ऐं ब्राउन। सर पर छा आहे त कॉस्टली ॾाढा आहिनि सर, महांगाई ॾाढी आहे। घणो ख़र्चो तव्हांजो शॉपिंग ते? तक़रीबन 40-45 हज़ार सर थी। छा दुकानदार जेके आहिनि उहे औरतुनि खे लुटनि था, डबल रेट ॿुधाए करे वरी औरतूं बार्गेनिंग कनि थियूं, औरतूं सम्झनि थियूं त असां दुकानदार खे फुरे आयासीं? सर मुंहिंजे ख़्याल में न, ईअं न आहे। कोई नथो फुरे, पंहिंजो हक़ थो वठे। सही वाक़ई से महांगाई आहे त दुकानदार कीअं वो एॾी महांगी शइ ॾींदा? ॾिसी पंहिंजी हैसियत इंसान ख़रीदे थो ज़बरदस्ती। औरत खे डबल रेट ॿुधाईंदा आहिनि? सर न न न न, बिल्कुलु न। मुंहिंजे ख़्याल में त न, मूंसां त न कयो अथनि। तव्हांखे जेको जेको रेट ॿुधाए उहो मां उन ई रेट ते वठंदी आहियां सर। मूंखे ख़बर आहे क्वालिटी वाइज़ आहे नी, त क्वालिटी में उहो कपिड़ो जी क़ीमत घटि न करायो? सर बिल्कुलु न, मां न कराईंदी आहियां। दुकानदार 100 रुपए वारी शइ जा 900 रुपया था ॿुधाइनि, त तव्हां 900 रुपए में वठी छॾियो, त इहो कीअं? सर मां हिकिड़ी दुकान ते परचेज़िंग करे आई आहियां, मूंखे ॿियनि जी दुकान जी अञा ख़बर न आहे। हिकु ई जॻह ते शॉपिंग थी वई आहे, मूंखे ख़बर न, मुंहिंजे हिसाब सां सही हुई उहो शॉपिंग। ईद जे ॾींहुं तव्हां ब्यूटी पार्लर ते बि वञो? चांद रात वेंदा आहियूं, सिर्फ़ु ओनली आईब्रो ऐं फेशियल वग़ैरह। उनजो घणो ख़र्चो थिए? तक़रीबन सर पहिरें इलाही हुयो, हाणे कंसेक्शन थी वई आहे। 2000 में 1000 में माशाल्लाह सुठी। असां आईब्रो ठाराइण में इन में बि 2000 उहे था लॻनि? सर फेशियल आहे नी, फेशियल हुन में जी, हुन में फेशियल बि आहे नी। छा माण्हुनि में सखा आहे, माण्हुनि में ॾियणु आहे, ग़रीबनि जी माण्हू मदद कनि था, या हिन दफ़े ॾिसो था त औरतूं वीचारियूं दर बदर रहियूं, कंहिंखे राशन बि न पियो मिले, ऐं माण्हू जेके आहिनि उहो इंसानियत जो अहसासु न रहियो आहे, या महांगाई एतिरी थी वई आहे जो कोई कंहिंखे ग़रीब जी मदद बि नथो करे सघे? सर मां पाण सोशल एक्टिविस्ट आहियां, पर छा आहे पहिरियों असां चवंदा हुआसीं वॾनि माण्हुनि खे त बाबा ग़रीबनि जी मदद कयो,
चई थकिजी वियासीं हिननि असांजी कोई बि हेल्प न कई आहे। हाणे असां पंहिंजी रुॻो ॿियनि खे था चओ 40,000 रुपयनि जो सामान हो त हुन में 10,000 जो ग़रीब खे असां हा पंहिंजे घरों असां कई आहे, बिल्कुलु हेल्प कई आहे मां, अहिड़ी का ॻाल्हि न आहे। जेके आहे ख़ुदा तरस आहिनि उहो ख़ुदा तरसी करनि था। सनम अंसारी उन्हें सा ॻाल्हायूं था। आपकी ईद की क्या शॉपिंग की है? सर हम लोगों ने शॉपिंग की है, कपड़े लिए हैं, पैंट शर्ट लिए हैं और शलवार कमीज़ लिए, काफ़ी सामान लिया है और पार्लर भी गए हम लोग, बहुत एंजॉय करके आए। अच्छा, हाँ जी। आपने कितने सूट लिए हैं या जीन्स लिए, क्या लिया है? सर सूट भी लिए हैं, जीन्स भी लिए हैं और बस 3 लिए हम लोगों ने कपड़े। ये जो आप पैंट शर्ट पहन के और बाहर निकल, ईद के दिन भी आप बाहर निकलती हैं और घूमती हैं वगैरह, तो लोग क्या एतराज़ करते हैं या ऐसी नज़रों से देखते हैं या लोग अप्रिशिएट करते हैं? सर पहले करते थे, अभी नहीं करते, अभी अपने अपने में सब बिजी हैं। पहले outing करना देखता भी नहीं आपको कोई? हर कोई नहीं नहीं, हाँ जी, हर कोई बिजी है अपने कामों में। ज़रूरी नहीं अभी कोई जा रहा है, हाँ भाई ये लड़की जा रही है, लड़का जा रहा है, अब नहीं। पहले हाँ जी, पहले करते थे, अब नहीं करते। यानी अभी लोगों में माहौल चेंज? जी जी, काफ़ी चेंज हुआ है माहौल। अच्छा, यानी कि लड़की को भी बेटे की तरह? बेटे के जी बिल्कुल बिल्कुल ज़रूर। अच्छा, हाँ जी, आजकल लड़के इतने नहीं हो रहे, बेटियाँ ज़्यादा हो रही हैं। बेटे ही लड़कियाँ बन गए अच्छा, हैं। ये जो बेटियों का खर्च ज्यादा आता है शॉपिंग पे या बेटों का ज्यादा आता है? सर बेटियों का आता है। बेटियों का क्या क्या लेती हैं वो? लड़कियां कपड़े लेती हैं, चीज़ें लेती हैं, शॉपिंग करती हैं, पार्लर का काम है वो। हाँ जी, उसमें काफ़ी होता है खर्च। आप भी पार्लर पे जाती हैं? जी सर, हम भी गए। वहाँ पे कितना खर्चा आता है? सर मेरा आ गया था 10,000 आ गया। 10,000? हाँ जी सर। क्या ये दुल्हन मेकअप करवाया? नहीं सर, वो काफ़ी हमारे साथ सिस्टर की थी, भांजियाँ थी हमारी, ये ऐसे फैमिली पे? मेंबर्स गए। हाँ जी, फैमिली मेंबर्स गए थे हम लोग सब। अच्छा। हाँ जी। क्या लोगों में सखा नहीं है? गरीबों की कोई मदद ही नहीं कर रहा है। देख रहे हैं पहले जो है राशन बांटा जाता था गरीबों को, इस माह में कोई ऐसा? सर अभी इतनी महंगाई है, कोई अपना ही पेट पाले यही बहुत है सर। नाज़रीन, ये असां सां मौजूद है हॉकी जी प्लेयर है अमरीन, उन्हें सां ॻाल्हायूं था। आपने ईद पे क्या क्या जो है शॉपिंग की है? कपड़े लिए, जूती लिए, शॉपिंग की, एंजॉय किया बहुत कुछ। जी। कितने जोड़े लिए हैं? 3 जोड़े। कौन कौन से कलर हैं उनके? ब्लू कलर है, हाँ। एक ब्लैक कलर है, अच्छा, एक गोल्डन कलर है। इसके अलावा आपने क्या लिया है? जूती लिए और कपड़े लिए हैं बस। ये चीजें महंगी मिल रही हैं क्या? जी महंगी हैं बहुत, हमारा 5-6 हज़ार आ गया होगा। आपके भाई भी हैं? जी भाई हैं। उन पे कितना खर्चा आया? उन पे भी इतना ही हो गया होगा, ज़्यादा हो गया। दुकानदार जो हैं वो रेट ज़्यादा बताते हैं औरतों को, फिर वो औरतें अपनी 1.5 स्यानी बना के और उन पे कंसेक्शन कराती हैं। तो क्या आप समझते हैं कि औरतों को सस्ती चीज़ें मिलती हैं मर्दों की बनस्बत? जी नहीं, ऐसी कोई बात नहीं है, जो रेट होता है उसी वही रेट देते हैं। ईद का दिन आप कैसे गुजारती हैं? क्या होता है सुबह से लेकर शाम तक? बहुत इंजॉय होता है, अच्छा फील करते हैं। रिश्तेदार वगैरह रिश्ते मिलने आते हैं? जी आते हैं, दोस्तों के घर जाते हैं, दोस्तें आती हैं घर पर मिलने। आपको कितनी ईदी मिलती है? 2-3 हज़ार हो जाती है। 2-3 हज़ार जी हो जाते हैं।
तव्हांजो नालो छा आहे? मरियम दुनियो। ईद जी तव्हां छा छा तयारी कई आहे? ईद जी असां तयारी कपिड़ा वरितासीं, सैंडल वरितासीं, मेकअप जो सामान वरितोसीं, इलाही कुझु वरितोसीं। अच्छा जी घणा जोड़ा वरितव? मां 4 वरिता आहिनि। ये हिकिड़े ॾींहं में ई 4 ई पाईंदव? न न 3 ॾींहं ईद जा आहिनि, चौथो ॾींहुं कारे माण्हू वञे थो, कोई दावत ॾींदो, ज़ारी ॻाल्हि हुनजे घर वेंदासीं, ज़ारी ॻाल्हि पाए वेंदासीं न। दुकानदार जेके आहिनि उहे औरतुनि खे डबल रेट ॿुधाईंदा आहिनि छा? पोइ वरी औरतूं घटि कराईंदियूं आहिनि, ॾिसंदा माना रिआयत कराईंदियूं आहिनि, त पोइ वरी उन्हनि खे उन साॻे रेट में शइ ॾींदा आहिनि। हा मतिलबु वो इलाही ॿुधाईंदा आहिनि, उन ई औरतूं त घटि कराईंदियूं उन खां, इन करे उहो मथे ई ॿुधाईंदा आहिनि, पोइ पाण ई घटि थियूं, पोइ पाण ई औरतूं ख़ुशि थी वेंदियूं आहिनि, उनखे ख़बर बि न पवंदी आहे त उन्हनि वधायो हूंदो आहे ऑलरेडी इलाही, पोइ बसि उनजे चवण ते घटि। दुकानदार खे उल्लू बनाए। हा बसि असां वैसे औरतूं गीचियूं पई थियूं, घटि कर नेठि वीचारो घटि त कंदो न, घटि कंदो, नुक़सान त न कंदो? नुक़सान न कंदो, थोरो हुन खां हो वरी हुन खां ॾेढ सियाणो आहे न, हुन खां मथे ई हुननि खे ॿुधाईंदो आहे औरतुनि खे, घटि त कराईंदियूं, कई बि औरत हुनजे घटि त कराईंदियूं, मार्केटिंग त कंदी आहे, घटि करबा हीअं महांगाई। हिकिड़ो सूट वठण जे लाइ औरत घणनि दुकाननि ते घुमे? इलाही ते वणंदुसि न, हिकिड़ो हिन में हीअ खामी आहे, हुन में उहा खामी आहे, कोई वण जेसि ताईं सही सां रेट न हणंदी, जेसि ताईं पंहिंजी दिलि जी तसली न थिए तेसि ताईं न वठंदी। राति थी वञे ॾींहुं, एॾी देरि ताईं शॉपिंग हलंदी आहे औरतुनि जी, वरी असां 3 वॻे खां आहियूं न, उते ई रोज़ो अधु त मायुनि जो इलाही, मुंहिंजी दोस्ती वई हुनजो त रोज़ो बि उते खुली वियो, शॉपिंग हाणे करणी वीचारनि खे, उते ई रोज़ो उन्हनि त खोलियो। अच्छा उन खां पोइ का न का शइ वरी बि खुटाए? हा भुली ईंदी आहियां, भुली वई, वरी चांद राति ते वेंदियूं, पोइ बि ईद वारे ॾींहुं बि थोरो कुझु रहिजी वियो हूंदो अथनि, अञा कुझु वठिणो। अच्छा ब्यूटी पार्लर ते वञनि थियूं ईद जे ॾियारे? हाणे ईद हेॾे साल 1 साल खां पोइ थी अचे हिकु चकर, त ज़ाहिर ब्यूटी पार्लर ते वञण जो हक़ आहे न। त उन में घणो ख़र्चो अचे? उन्हनि में 5-6 हज़ार का इलाही कराईंदी आहे, फेशियल वग़ैरह, आईब्रो सेट कराईंदी आहे, अपर लिप्स कराईंदियूं आहिनि। ब्यूटी पार्लर वारनि जा हा इलाही, हो बसि हिकु राति में एॾो कमाईंदियूं आहिनि, पोइ उन ई राति शॉपिंग। हा पोइ भली एतिरी कमाई थिए न थिए, लेकिन चांद राति वारे ॾींहुं न इलाही कमाई थींदी आहे उन्हनि जी, एॾी कॾहिं थी न हूंदी आहे। छा ग़रीबनि जी मदद करण जो जज़्बो माण्हुनि में आहे या न आहे? कोई कंहिंजे बारे में सोचे ई नथो, सभिनि खे पंहिंजी लॻी पई, बसि ईद जी शॉपिंग पंहिंजी करणी आहे, ईअं कंहिं ग़रीब खां त कोई पुछे ई नथो त न वीचारे ईद कंदो या कपिड़ा वरिता अथई न वरिता अथई, बसि पंहिंजी सभिनि खे लॻी पई आहे, कोई ग़रीब खे ॾिसे केरु थो अॼुकल्ह। ईद जे ॾींहुं जेके भाइर हूंदा आहिनि उहे या अबो अमड़ आहिनि, जीअं मिसाल जंहिंजियूं नियाणियुनि जूं शादियूं थी वेंदियूं आहिनि, पोइ उन्हनि सां भाइर मिलण वेंदा आहिनि या उन्हनि जो पीउ माउ मिलण वेंदो आहे, त नियाणियुनि खे वधि में वधि ख़ुशी थींदी आहे। हा पीउ माउ हुन जंहिंजी शादी थी वेंदी आहे, पोइ हुनजे घर अगरि पीउ माउ हुन सां मिले ॾाढो ख़ुशि थींदी, हुनखे ईदी ॾियणु वेंदा आहिनि, हुनजा भाइर नमाज़ पढ़ी ईद खां पोइ, असां ॾे हाणे ईद खां पोइ नमाज़ पढ़ी असांजा भाइर ईंदा, उन्हनि खां असां मिलंदा आहियूं, पोइ असां ईदी ॾींदा आहिनि, मामा भाइर न अचनि त केॾो ॾुख थींदो? इलाही ॾुख थींदो आहे न, हाणे भाउ थी नथा अचनि, सभई मतिलबु हो हुजनि, असांजो कोई घर वारो असां ॾे न अचे त ॾुख त थींदो न ज़ारी ॻाल्हि। इहो ॿुधाए जो इकरा तव्हां ईद जी शॉपिंग कई आहे? जी कई आहे शॉपिंग, छा छा? कपिड़ा वरिता आहिनि, सैंडल वरिता आहिनि, चूड़ियूं वरितियूं आहिनि। घणा पैसा बर्बाद कयो? 30 थी विया हूंदा। कहिड़ा कलर तव्हां वरिता? ब्लैक आहे, रेड आहे, पिंक आहे। दुकानदार जेके हूंदा आहिनि इहे औरतुनि खे बेवकूफ़ था बनाइनि या औरतूं उन्हनि खे लुटे थियूं वञनि रिआयत कराए? औरतूं बि मतिलबु ॿई हिन हो चवंदा आहिनि, घटि वधाईंदा आहिनि, हो बि चालाकी कंदा आहिनि, ॿई कंदियूं आहिनि, ॿिन्हिनि जी थींदी आहे। ॿिन्ही मां जेको चालाकीअ में मारे। जी भला शइ वठणी हूंदी आहे हिकिड़े दुकान तां, औरतूं सॼो 100 दुकान घुमंदियूं आहिनि। हा हिकिड़ी न वणंदी आहिनि, जंहिं तां भली मिले, घटि मिले, सही मिले, पोइ वठंदियूं, न त घुमंदियूं रहंदियूं आहिनि, हली वेंदियूं आहिनि, हुतां घटि मिलंदा त ॿिए दुकान ते वेंदियूं आहिनि, जितां सही मिले। पार्लर बि तव्हां वञो? जी चांद राति। छा छा करायो? फेशियल, आईब्रोज, अपर लिप्स। छा ग़रीबनि खे मिसकीन वीचारा या जेके यतीम आहिनि उन्हनि खे बि ईद माण्हू कराइनि था या माण्हू उन्हनि खे विसारे छॾियो आहे, कोई कंहिंजे लाइ नथो? कोई कराए थो, कोई पंहिंजे हुन में ईअं हर को पंहिंजो थो कराए, कंहिंमें अगरि आहे इंसानियत त कोई ॾिए थो ईदी, ग़रीबनि खे बि पैसा ॾियनि था।
यकीनन ईद जेका आहे उहा औरतुनि में हिकिड़ी ख़ुशीअ जी लहर पैदा कंदी आहे, साॻे वक़्तु हिकिड़ी मायूसीअ जी लहर बि पखिड़िजी वेंदी आहे, छो त ग़रीब मिसकिन माण्हू जेके आहिनि ईद जे ॾींहुं उन्हनि जा ऐब उघाड़ा थी वेंदा आहिनि, ईद जे ॾींहुं खुली पवंदा आहिनि, ईद पंहिंजे ॿारनि खे कपिड़ा न वठी ॾेई सघंदा आहिनि ऐं मतिलबु त उन्हनि जूं कैफ़ियतूं जेके आहिनि उहे तमामु दर्दनाक हूंदियूं आहिनि ऐं ईद जे ॾींहं ते उहे भाइर या उहे अबो अमर जेके पंहिंजे नियाणियुनि खे विसारे था विहनि, उन्हनि खे खपे त पंहिंजे नियाणियुनि सां मिलनि, उन्हनि खे ख़र्ची ॾियनि ऐं उन्हनि जी जेका सची ख़ुशी आहे उनखे फील कनि। इहा ई असुलु ईद आहे। ग़रीब खे अव्हां ईद कंदव त हिकिड़े सॼे जग ईद कई ऐं उन सां गॾु गॾु अव्हां बि ईद कई ऐं उनजो सवाबु अव्हांखे मिलंदो। कैमरामैन रज़ा लगारी, शबीर जोगी ऐं जावेद गुंजो सां इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान शौकत नूनारीअ खे सदाईं गॾु।